बराबर है घणा थिया। हेलो चेरू छा थो करे? बाबा हिसाब किताब कयां जो टोटल माण्हुनि ॾे महीनो पूरो थिए थो न। छॾ हिसाब के तूं हल सुई हणा हली पंहिंजो वैक्सीन। वैक्सीन इहो जेको वैक्सीन हणंदा न भाई इहो किराना जो कोरोना वारी। हा मां न हणाईंदो बाबा। छो? न हणाईंदो मर्दी आहे मुंहिंजी छो छा? दिमाग़ ख़राब थियो जे दुनिया पूरो हणाईंदो तूं मोतबर आहे छा? बाबा मुंहिंजी मर्ज़ी आहे मां न हणाईंदो चवंदा 2 साल खां पोइ माण्हू मरी थो वञे। हा मरी वेंदा तूं मोतबर आहे तूं असली जहिड़ो हूंदे ॿिया मरी वेंदा। हे साइंसदान हे डॉक्टर ही फौज ही गवर्नमेंट जा माण्हू सभु क़ीमती माराए करे चवंदा हे ज़िंदा हुजे। सभिनी खे लॻो इलाज जेको आहे बाबा नुक़सान न आहे। चरिया बेवकूफ़ हणाए हली करे। तो हणाई आहे न? मां हणाई आहे। मुंहिंजो मथो न खा। छो असां सुई हणाई आहे तूं बग़ैर सुई जे हिते घुमे सुभाणे असांखे वायरस लॻे पोइ केरु ज़िम्मेदार आहे? बाबा मूले पुत छो तो अची मां तो ऐलान तो कयां या रोज़ रोज़ दुकान में घिरियो तो अची पियो। हल सुई हणा इज़त सां हली करे न त पंहिंजो दुकान पटी तूं। छो दुकान पटियां? वैक्सीन कराइणो आहे तोखे। तूं छा आहे गवर्नमेंट जो नुमाइंदो आहीं? तूं हुकूमत ऐं केरु आहीं? तूं WHO वारनि जो आहीं? केरु माण्हू आहीं तूं? अरे असां हणायो आहे बाक़ी तूं मोतबर आहे छा? तूं हिते वरी ॻोठ में दुकान हलाईंदे सुभाणे वायरस लॻी वञे पोइ? बाबा वायरस लॻे कुझु बि तो जहिड़ा माण्हू त मरनि न व्याज खोर। हलो छाजे मरे तंहिंखे तव्हां जहिड़ा ॼट जेके पैदल जेके घुमनि था न उहे चवनि था सही माण्हू मरी वेंदो। हे क़ीमती माण्हू सभिनी हणाई आहे तूं बाक़ी बेकार क़िस्म जो माण्हू जेको वांदो सॼो ॾींहुं वेठो आहे दुकान ते कैलकुलेट खणी फिलाणे खे फुरियो आहे टीरे खे उहो असली मर्दो अची करे। तो हणाई आहे? मां हणाई आहे। काथे रही हो छा पर्ची काथे रही? काथे पर्ची हे ॾेखारियां थो काॾे मोबाइल में हे सही सिधो पियो थी पुट मां त ईअं सम्झे मां पंहिंजो फोटो कढी आयो आहियां बाक़ी मुंहिंजो गाॾी में पियो आहे हेॾो सारो ॾिनो अथनि पंहिंजो डबल वैक्सीन हणायो आहे मां। हे थी फोटो हणाई आई न? हाणे मथो न खा हलो निकुर ॿाहिरि। न तोखे हणाइणो पवंदो। छो हणाइणो पवंदो? हणाईंदे न त हाणे दुकान पट पंहिंजो। छो बा दुकान पटियां? छो दुकान में वैक्सीन सां तालुक कहिड़ो आहे? अरे सुभाणे असां सौदो वठण अचूं तुंहिंजो असांखे जरासीम लॻे त पोइ केरु ज़िम्मेदार आहे? मास्क पाए अचो हेॾे पिया आहिनि न मास्क जा 4-5 दॿा पिया आहिनि वठी न वैक्सीन करा पंहिंजो। बाबा वैक्सीन थींदे मास्क जो धंधो बंदि थी वेंदो बिज़नेस आहे। मां पंहिंजो हल वैक्सीन करा न कराईंदे मां सॼा हेॾे अकाउंट हेॾे पैसा काॾे थो खणी इहे परावा न हेॾो मुंहिंजा आहिनि। अरे सभु जेका आहिनि मां खणंदो मां छा कंदे पैसा कॾहिं थो खयो वञे हेॾे? जेतिरो तोणी वैक्सीन न हणाईंदे तेतिरो त पैसा रुपयो न ॾींदोमांइ। हले कैलकुलेटर बि न ॾींदोमांइ। हल पैसा ॾे वसाया चवां तो पैसा वैक्सीन न हणाईंदे तेतिरो तोणी मां रुपयो न ॾींदोमांइ ॿुधाए छॾियाई तूं हेॾो मोतबर असां हणाईंदा तूं केरु आहीं जो तूं पैसा थो खणी? तूं गवर्नमेंट पैसा पर ठीक है तूं हे बि खणंदोमांइ दूतली बि। हल हल पैसा ॾेई वञ वसाया। पैसा मोतबर आहे तूं पैसा ॾेई वञ वैक्सीन को बग़ैर दुकान तो हलाई।